खाको महाज़ तां इब्न हयात पंवर। कमांडर पंहिंजे सलाहकार सां मुखातिब थींदे चवण लॻो त केॾो न भारी नुक़सानु थियो। सारी पलटण मारिजी वई। हैरान आहियां त बाग़ी कीअं था ॾींहों ॾींहुं माकोड़ियुनि जीअं वधंदा वञनि। सलाहकार: हुज़ूर, वाक़ई हिन मनहूस महाज़ ते लड़ंदे असांजो एतिरो त नुक़सानु थियो आहे जंहिंजो काथो ई करे नथो सघिजे। अञा मरहूम कर्नल वाटसन बाग़ियुनि जा हौसला दबाए छॾिया, न त जेकर अॼु असीं बाक़ी बचियल ॿ चार अंग्रेज़ ज़िंदा रही न सघूं हा। कमांडर वाटसन जे नाले ॿुधंदे टप ॾेई उथी खड़ो थियो ऐं बेइख़्तियार संदसि ज़ुबान मां ही लफ़्ज़ निकिरी विया, वाटसन, बहादुर वाटसन। ईअं चई हू कंहिं गहरी सोच में पइजी वियो। ॻच मिंटनि जी ख़ामोशी बैदि पंहिंजे फ़ौजी सलाहकार ॾांहुं निहारींदे चवण लॻो, वाटसन, हिकिड़ी ग़लती कई जेका मुंहिंजे अंदाज़े मूजिबि कॾहिं माफ़ थियण जोगी न आहे। हिकु तरफ़ होॾां बैंक गाम ते नाज़ी गोलेबाज़ी करे रहिया हुआ त ॿिए तरफ़ हिन हुतां जे बाग़ियुनि ऐं बेगुनाह माण्हुनि में को बि फ़र्क़ु कोन कयो। नदी जा ॿई किनारा मुफ़्तलिफ़ फ़ौजूं मार्च कंदियूं, आम माण्हुनि में नफ़रत जो शदीद जज़्बो फैलाईंदियूं रहियूं। वाटसन बेगुनाह माण्हुनि जूं मिल्कियतूं तबाह करायूं, ॻोठनि खे बाहियूं ॾियारियूं, औरतुनि खे क़ैद कयो ऐं बिना कंहिं जांच पड़ताल जे माण्हुनि जा बेअंदाज़ टोलनि जा टोला गिरफ़्तार कराए फ़ौजी पहिरे हेठि मुल्क जे मुख़्तलिफ़ हंधनि ते लोढ़नि में रखाया। वाटसन ॼातो थिए त ईअं करण सां असांजी फ़ौजी ताक़त जो हिरास सारे इलाइक़े ते छांइजी वेंदो ऐं बाग़ी डिॼी खणी हथियार फिटा कंदा, मगर नतीजो उनजे उल्टो निकितो। तोखे ख़बर आहे त जॾहिं इंग्लैंड जी पार्लियामेंट में औरतुनि जी गिरफ़्तारी बाद हिननि जे इन नारे जी ख़बर पढ़ी वई त मुल्क सॼो मंसूर कुही कोंदे केतिरा, तॾहिं रद्द अमल छा थियो? सॼे हाउस जो बुनियादु लुॾी वियो। यूरोप सदियुनि खां मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे पंहिंजी ग़ुलामी जे ॼार में क़ैद रखंदो आयो आहे, पर अहिड़ो मिसाल असांजी तारीख़ में कोन थो मिले त कंहिं क़ौम जूं औरतूं बि दुश्मन ख़िलाफ़ मर्दनि खां बि वधीक मरण ऐं मारजण लाइ कमर कशे बीहनि। इन्हे करे छा थियो आहे जो सारे इलाइक़े में क़ौमी गैरत जा जज़्बा परवरिश पाइण लॻा आहिनि। हालतूं ॿुधाए रहियूं आहिनि त जॾहिं हिन सारी क़ौम जे इंतकामी जज़्बनि मिली जुली हिकु अथाह सागर वारी सूरत अख़्तियार कई त असांजी क़ौम जो हिकु बि फ़र्द नाले मातर बि हिन ज़मीन ते सलामत रही न सघंदो। क़ौमी शऊर मुतहद बणजण वारो आहे ऐं हाणे इन अज़ीम ताक़त खे मोह ॾियणु असांजे वस खां ॿाहिरि आहे। ऐं इन जो तसवुरु कंदे डिॼी थो वञा। मुंहिंजो ख़्यालु आहे त पार्लियामेंट जे साम्हूं सूरत हाल खे सही नमूने पेश कयो वञे। ॿी सूरत में आऊं, ईअं चई हू कंहिं जवाब जे इंतज़ार में सलाहकार ॾांहुं निहारणु लॻो। सलाहकार कमांडर जी तक़रीर ख़तमु थींदे तकिड़ो तकिड़ो कमरे में घिड़ियो ऐं अंदरां हिकु नक्शो खणी कमांडर जे साम्हूं खोले ॾकंदड़ हथनि सां नक्शे ते हिकु हंधि आङुर रखी चवणु लॻो, हीउ ॾिसो हुज़ूर, हिते हिन हंधि 4 तारीख़ 2 बजे राति जो वायरलेस ऑब्ज़र्वेटर इतलाह थो ॾिए त बाग़ी मोर्चे खां 2 मील परे ॾखिण ओलह 54 दर्जन तां वधी रहिया आहिनि। ऐन मौक़े ते हुज़ूर हितां हिन हंधां वरी बि ॾकंदड़ हथनि सां नक्शे ते ॿी आङुर रखंदे चवणु लॻो त इतलाह मिलियो आहे त बाग़ी उतर ओलह 76 दर्जन वटां 3 मीलनि जे फ़ासिले तां मोर्चनि ते घेरो करण वारा आहिनि। सुबुह जो ख़बर पई त इहो साॻियो बाग़ी दस्तो हो जंहिं हैरत अंगेज़ तेज़ रफ़्तारी सां ॿिन्ही हंधां हिक ई वक़्तु हमिलो कयो हो। सलाहकार ॻाल्हाईंदो बि रहियो थे ऐं सहकंदो बि। हुन पोइ नक्शो बंदि कयो ऐं रुमाल सां निरड़ जो पघर उघंदे चवणु लॻो, हिन नामुराद हुरनि सां मुक़ाबिलो करणु हिटलर जी मुहिम बराबरि आहे। मुंहिंजो अंदाज़ो न बल्कि यकीन आहे त हितां जे मक़ामी आफ़ीसरनि में बाग़ियुनि वारी साॻी क़ौमी गैरत अची चुकी आहे। मुंहिंजो बि इहो ईमान आहे त इजोतो ॾींहुं ॿिनि में सारो इलाइक़ो जंगी महाज़ बणिजे। हुज़ूर, हाणे हिननि मक़ामी आफ़ीसरनि ते भरोसो करणु वॾी ग़लती थींदी। कमांडर: मक़ामी आफ़ीसर छिरक भरे भरोसे जोगा न आहिनि। ईअं चई
कमांडर हिकु लंबो साहु खयो ऐं सिगरेट दुखाए पंहिंजा 2 हथ सूट जे खीसनि में विझी हेॾां होॾां पसार करणु लॻो। घणी घणी देर खां पोइ कमरे में अची कुर्सी ते वेही कुझु लिखणु लॻो। सांगड़ 28/8/1942। प्यारी, तुंहिंजी यादि ई आहे जेका मूंखे हिन हैबतनाक महाज़ ते ज़िंदा रखंदी अचे। सच पुछी त असां यूरोपियन ऑफिसरनि खे नित नओं जनम थो मिले। बाग़नि चोतरफ़ बाहि बारे ॾिनी आहे। फ़क़ति पाणी जी ढंढ, गजगाह वेलो ऐं के एकड़ वेकड़ वारी जूं भिटूं आहिनि। हिननि वटि के हथियार हुजनि से बि न। बारूदी हथियारनि जा आवाज़ ॿुधियो खिल थी अचे। जीअं क्रिसमस जे मौक़े ते इंग्लैंड जा ॿार आतिशबाज़ी कनि, हू बहू उन वांगुरु। हिननि अनाड़ी हुरनि खे विढ़ण जो बि पतो न आहे। ॾिसंदीअ त कॾहिं झंग जे ॿूड़नि मां ॾाढे आदम वारियूं बंदूकूं वेठा छोड़ीनि, त कॾहिं मंझान को भिट ते चढ़ियो पाण मुरादो फायर पियो करे, ऐं वरी कॾहिं ॾिस त पाणी मां सिसी ॿाहिरि कढियो टुॿी ॾियो गुम थियो वञनि। ख़बर नथी पवे थी माण्हुनि जा फराइनि या देवनि जा। हिन मनहूस मुखी जे ॿेले असां अंग्रेज़नि जा हौसला ई ख़ता करे छॾिया आहिनि। असां हिन अराज़ी जे इंच इंच खे गोलियुनि सां पुरण बणाए छॾियो आहे। इहो साॻियो बारूद जेकॾहिं इंग्लैंड जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कजे हा त इंग्लैंड हूंद कॾहिं को पंहिंजो पाण खे ख़ुशी सां ग़ुलामी जी ज़ंजीरुनि में जकड़ाए छॾे हा। हिननि अनाड़ियुनि असांजे फ़ौजी सिख्या वरितल सिपाहियुनि जा भाङा ई कढी छॾिया आहिनि। मरण ई मारण जी ॼण मां वटां का सुती पियल अथनि। नारो त ॿुधी न। जेसी ताईं हिननि अंग्रेज़ दग़ाबाज़नि जा टपड़ गोल न कंदासीं तेसीं ज़िंदगी हराम आहे। इजो हींअर जासूसनि ख़बर ॾिनी आहे त राति 2 बजे महिल बाग़िन असांजे हिन फ़ौजी हेडक्वार्टर जे ॿाहिरां घेरो कयो आहे। सारी राति निंड न आई। अफ़सोस, मूंखां हिन मौत ऐं हयाती जे ॿेवाटे ते घड़ी बि तरसियो नथो थिए। दुआ कर त कंहिं तरह डिसमिस कराए तुंहिंजे चरणनि में अची आरामी थियां। तुंहिंजो जेम्स।